दोस्तों अज तव्हांजे आॾो अखियुनि जा 45 क़िस्म बयान कंदुसि त कहिड़े क़िस्मनि जूं अखियूं हूंदियूं आहिनि इंसान खे। उहा ॻाल्हि तव्हांजे आॾो रखंदुसि। बादाम अखियूं, नरगिस अखियूं, तीर अखियूं, नीर अखियूं, साहर अखियूं, जाम अखियूं, रंग परंगी अखियूं, जादूगर अखियूं, बाम अखियूं, पयाम अखियूं, कजलियूं अखियूं, कटोरियूं अखियूं, आहोरियूं अखियूं, मखमूर अखियूं, तजली अखियूं, बिजली अखियूं, छुरा अखियूं, गर्द कटोरी अखियूं, नैन अखियूं, कजली पन अखियूं, शोर शराबी अखियूं, मुर्ख अखियूं, माणकियूं अखियूं, मारींदड़ अखियूं, साद अखियूं, ऐन अखियूं, दाम अखियूं, बीमार अखियूं, खूनी खंजर अखियूं, चिश्म अखियूं, कैफी अखियूं, ककरियूं अखियूं, कहरी अखियूं, करड़ियूं अखियूं, बहरी अखियूं, नैन अखियूं, घूर अखियूं, खुमार अखियूं, बहरी अखियूं, कान हणंदड़ अखियूं, नीर अखियूं, बरछियूं अखियूं, कातिल अखियूं, धूपार अखियूं, बस्ट अखियूं, भालार अखियूं, अक्सीर अखियूं। महिरबानी। ही 45 क़िस्म हुया अखियुनि जा। तव्हांजे आॾो बयानु कयोसीं। महिरबानी। अस्सलाम।